हिंगोर जा ख़बर शामिल कयूं पिया। मीर खान मंगने जो रिपोर्ट मुताबिक़ मासूम मुगवी जाफर भुट्टो जी बाज़ियाबी ऐं नाअहल पुलिस जे किरदारनि ख़िलाफ़ GWC पारां शौकत नूनारीअ जी सरवाणीअ में हिंगोर जा अंदरि एहतजाजी रैली। सिंध सूरन संधी सामाई मरण मञींदी मात। सिंध सूरन संधी सामाई मरण मञींदी माट जियां अक्सर सिंध मथां ज़ुल्मत दास्तान चिटे ज़ालिम समाज दुश्मन अनासरनि पारां सदाईं सिंध जे सींध मथां पंहिंजा ज़ुल्मत वारा कारा कहरी असांजा हुकुमरान चूंडल नुमाइंदा तोड़े कानून जा रखवाला अरबे रुपया अवामी पैसनि जे तुफ़ैल ठट ठांगर कंदा ज़ालिम समाज जा बहितरीन किरदार साबित थींदड़ इंसानियत भरो दर्द समान रखंदड़ मर्द अॻिते अची मुंहिंजा अमर जीजल जस सुक उकीर मंझि वहंदड़ लुड़क उगंदे ज़ालिमनि जे ज़ुल्म भरे सिज तां खणी मूं मासूम ते रहम भरिया कानूनी बर्पा करण लाइ WC जे प्लेटफॉर्म तां कलमगो इंसान दोस्तो शौकत नूनारीअ जी सरवाणीअ में 72 ॾींहं खां मासूम जाफर भुट्टो जी कहरी किरदारनि जी कशम जो हुअण ऐं कानून जी बेहसीअ ख़िलाफ़ हिंगोर जा जे मैदान ते निर्वार थी ज़ालिम समाज जी इंसानियत दुश्मन कुवतुनि तोड़े कानून जी नाक़स बालादस्तीअ खे ललकारींदे भरपूर अवामी एहतजाज जो सॾु ॾेई करे पाण मल्हाइण में तमामु अगरू साबित क़दम रहियो। जंहिं कलमकार तोड़े समाजी सोच रखंदड़ सभिनी इंसान दोस्त तंज़ीमनि खे हिन मासूम जाफर भुट्टो जी बाज़ियाबीअ लाइ निकिरंदड़ रैलीअ में एहतजाज जो सॾु ॾिनो, जंहिं ते काफ़ी समाजी धुरियुनि तोड़े कलमकार साथियुनि पारां लबैक चवंदे इंसानियत भरिया क़दम अॻिते खणी पाण मल्हायो। एहतजाज कंदड़नि जो सिर्फ़ु इहो इंसानी मुतालबो हुयो त असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ममता जीजल जी ख़ाली थियल झोलीअ ते तरस खाईंदे इहो पहिरियों वारो खिलणो मिलणो बोल बातरा बोलींदड़ साह सां भरियल थियल वापसि कराए ॾियण लाइ इल्मी क़दम तमाम दोस्तों खे रिक्वेस्ट करिए थी त असांजा ॿ जेके दोस्त थिया आहिनि मेडिकल सेंटर ते हलनि होॾे हलनि।